अव्वल में रब जो ऐलान थियो ते मलाइको सारी दुनिया जे अंदर जेकी भी सुकल वण आहिनि उन्हनि खे साओ कयो वञे जो मुंहिंजो दिल पर मोहम्मद अची रहियो आहे। तव्हां अज महबूब जे मीलाद जी खुशी ॾींहनि में अॼु मल्हाई आहे। लॻड़ियूं लॻायव, शामियाना लॻायव, झंडियूं लॻायव, शहर खे सिंगारियो, पंहिंजे महफ़िल खे सजायो। हे तव्हां इंसानियत जे औकात मुताबिक़ असां ख़र्च कयो, असां महिनत कई महबूब जे आमद जी खुशी मल्हाइण जे लाइ। असां ॿारनि पंहिंजे हाल सारू पंहिंजे ॻोठ खे सजायो आहे। सारी दुनिया जे सुकल वण सावा कया विया, वैरान ज़मीनूं आबाद कयूं वियूं। उहे औरतूं जेकी पुटाणे औलाद जे लाइ सिकंदल हुयूं, रब जो हुकुम मिलियो त अॼु सॼी दुनिया जे औरतुनि खे पुट ॾिना वञनि। सुभान अल्लाह। मुंहिंजे महबूब जी आमद जो एतमाम पियो थिए। मीलाद मुस्तफ़ा जे लाइ खुद रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे काइनात जे बज़म खे सिंगारियो पे। जॾहिं बज़म सॼी सिंगार जी वई, अल्लाह अल्लाह पुट हेॾे तवजो कजो। मजलिस केॾी बि सुहिणी हुजे, ओठ केतिरो बि सुहिणो सिंगारियल हुजे, पर जे न सिज जी रोशनी हुजे न बत्ती बिजली हुजे, ऊंदहि में मज़ो ईंदो? हा, ऊंदहि में महफ़िल सजी पई आहे, ॾींहुं आहे, चिटो सिज चिमकियो बीठो आहे, रोशनी लॻी पई आहे, तव्हां मूंखे ॾिसो था, मां तव्हांखे ॾिसां थो। पर जे सिज बि न हुजे, चंड जी रोशनी बि न हुजे, बिजली बत्ती बि न हुजे, त पोइ मजलिस में मज़ो ईंदो? रब हिन सारी काइनात खे सिंगारियो। रब फरमायो त हाणे इन जहान खे रोशनी जी बि ज़रूरत आहे। रब फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। तहकीक तव्हां वटि आयो आहे अल्लाह वटां नूर ऐं हक़ खे खोले बयान कंदड़ किताब। तफ़सीर जलालैन लिखे थो त नूर मजा मुराद अन्नूर हो मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नूर मजा मुराद मुंहिंजो मिठो मुहम्मद करीम। तहकीक तव्हां वटि अल्लाह वटां नूर आयो। छा आयो? ॻाल्हायो। थका वेठा आहियो। अञा किबला साईं ख़ालिद सुल्तान जा हाणे अचण वारा आहे। तव्हां हींअर ई थका वेठा आहियो त पोइ कीअं गाॾो हलंदो? तव्हां मुहबत सां गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। महबूब खे रब पंहिंजे पाक क़ुरान में नूर सॼो त जहान नूर खां सवाइ अंधेरो आहे। जहान नूर खां सवाइ मुंहिंजा दोस्तो महफ़िल बेरो न का। रब ज़ुल जलाल पंहिंजे नूर खे हबीबन करीमन जे ज़ात जे ज़रिए ज़हूर फरमायो। छो त रब फरमा अल्लाह नूर ई दरी में रखियल हुजे, उन दरीअ में जेॾी महिल ॾीओ ॿरे त उहो घर अंगण सॼो रोशन थी वेंदो आहे। ओ ॾींहनि जे ॻोठ वारा मिशकात जी माना है दरी ऐं मिसबाह जी माना है ॾीओ। इहो ॾीओ इन दरी में रब रखे रोशन कयो। रब फरमायो त मां अल्लाह ज़मीन मां आसमाननि जो नूर आहियां। मुंहिंजे नूर जो मिसाल ईअं अथव जीअं दरीअ में ॾीओ रखियो वञे त घर रोशन थी वञे, त मुंहिंजो मुहम्मद करीम मुंहिंजो उहो ॿारियल रोशन कयल ॾीओ आहे। कोन सम्झी ॻाल्हि है? रब फरमायो त अल्लाह नूर समावात
वल अर्दी अल्लाह ताला ज़मीन आसमान जो नूर मसल नूरी कमिश्कातिन फीहा मिसबाह तफसीर पढ़ी ॾिसो त इते मिसबाह मजा मुराद मिठो मोहम्मद करीम जेको असुल रब जो नूर जग के रोशन करण जे लाइ रब पंहिंजे नूर के मिठे मोहम्मद करीम जी सूरत में मोकिलियो सुभान अल्लाह अम्मा आमिना साईं थी फरमाए जेका जीजल आए मुझे दिल पर मोहम्मद करीम जी अम्मा थी फरमाए त खरज मिन्नी नूरा मुमा नूर निकतो मुमा नूर जो ज़हूर थे समझो केड़ो नूर निकतो जो अम्मा साईं फरमाए थी त मां वेठी मक्के पाक में हुयसि मक्का मुकर्रमा मजा एड़ो त नूर निकतो जो शाम जे मुल्क जूं मारियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पई बुसरा जो शहर शाम मुल्क में बुसरा जो शहर उन बुसरा जे शहर में जेके ॾाचूं हलनि पियूं उन ॾाचुनि जूं किचूं बि मां मके मझां ॾिसां पई सुभान अल्लाह हितों शिकारपुर घणा किलोमीटर जी 28-29 ऐं जेकमाबाद वो वेतिरो थींदो हाणे हेॾे हीअं नज़र कयो शिकारपुर हेॾे आहे न ऐं जेकमाबाद तव्हां सभु हेॾे ॾिसो थोरो शिकारपुर नज़र आयव हेॾे ॾिसो जेकमाबाद नज़र आयव हिकिड़ी सनड़ी आहे हीअ कना तगियूं अची वई भित अची वई वण आहिनि ॿूटा आहिनि तव्हां जेकमाबाद कोन ॾिठी न ॻाल्हि सम्झो एक्सरे ॾिठो अथव एक्सरे